अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। दोस्तों, अॼु मां तव्हांखे कुझु अहिड़ियूं तल्ख़ हक़ीक़तूं ॾेखारींदुसि जो तव्हां हैरान थी वेंदो ऐं परेशान बि थी वेंदो। असल में जॾहिं बि कराची में बारिश थींदी आहे त हुन बारिश जा वॾा नुक़सान थींदा आहिनि, छो त असांजे मुल्क में जेके तमामु जेके वॾा शहर आहिनि उन्हनि में ड्रेनेज जो सिस्टम न हूंदो आहे। जीअं हाणे कराची जो मिसाल वठो, हैदराबाद जो मिसाल वठो, पर हाणे असां कराची में रहंदा आहियूं त ज़ाहिर आहे तव्हांखे कराची जे मुतलिक़ ॿुधाईंदासीं। कराची जो इहो हाल आहे त हिते थोरी बि बारिश थींदी आहे त रोड भरिजी वेंदा आहिनि। ईअं सम्झो त रोड सैलाब बणिजी वेंदा आहिनि ऐं उन सैलाब में जेको आहे सो जेको नुक़सानु थींदो आहे माण्हुनि जो, गाॾियुनि वारनि जो या बाइकुनि वारनि जो, जेके बाइकूं ईंदियूं आहिनि वेंदियूं आहिनि, उहे वीचारा वॾा परेशान ऐं कारियुनि वारा अलॻि परेशान। उन खां अलावा वरी जेके नंढा नंढा इलाइक़ा आहिनि, जीअं हाणे जेके कच्ची बस्तियूं आहिनि या जेके पकी बस्तियूं आहिनि, सो उन्हनि में हिकिड़ो ॻोठु असांजो सचल ॻोठु बि आहे। उन सचल ॻोठ जो हाल इहो आहे जो मां तव्हांखे ॾेखारींदुसि हली त घिटियूं भरी पियूं आहिनि, गटर जेके आहिनि ओवरफ्लो थी विया आहिनि ऐं को पुछण वारो कोन्हे, को पुरसाने हाल कोन्हे को, ऐं माण्हू अपनी मदद आप जे हिसाब सां उहे सभु शयूं जेके आहिनि से उहे कनि था पिया। ऐं इहा हिकिड़ी माण्हुनि जी वॾी ॻाल्हि आहे जो माण्हू पंहिंजो पाण जेको आहे पंहिंजे घरनि मां निकिरी करे ऐं इहे शयूं कनि था। ऐं उहो तव्हां ॾिसो हली, मां तव्हांखे ॾेखारियां थो, अचो तव्हांखे मां ॾेखारियां। उन खां पोइ तव्हांखे मां सचल ॻोठ जो हाल ॾेखारींदुसि। हे सचल ॻोठ जो हाल आहे ऐं हीअ सचल ॻोठ जो जी ब्लॉक आहे ऐं हीअ उन जी घिटी आहे। हीअ ॾिसो था, हीअ बारिशुनि जी तबाही आहे। हे बारिशुनि एॾी तबाही मचाई आहे जो हा सर, हीअ ॾिसो। ऐं हीअ कमु जेको आहे को गवर्नमेंट कोन थी कराए, ऐं हीअ कमु गवर्नमेंट नथी कराए, हीअ कमु अपनी मदद आप जे हिसाब सां हे दोस्त कनि पिया। हे ॾिसो था, हे दोस्त ॾिसो था, हे असांजो महिरबानी असांजो दोस्त कलवड़ साहब। ॾाढो कलवड़ साहब अच्छा दादा, पोइ हे जेको तव्हां हेॾो सारो स्टेप खयो आहे त इन में तव्हांखे कंहिं सहकार बि कई आहे या सिर्फ़ु तव्हां पाण था कयो? पर हाणे छा आहे जो हे जेको मां वीडियो भरियां थो, मां यूट्यूब जे लाइ थो भरियां, हिन खे सॼी दुनिया ॾिसंदी ऐं हिन खे सॼी इंतिज़ामिया बि ॾिसंदी ऐं सिंध गवर्नमेंट बि ॾिसंदी। त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको पंहिंजे सिर पाण इहो कमु कयो था त उन में तव्हांखे जेको आहे सो इहो यकीन आहे त तव्हां हिन कम में कामयाबु वेंदो? त हे जेको पोइनि घिटियुनि में जेको मसइलो आहे त उन्हनि सां पोइ इहो कीअं थींदो? वरी पोइ उहे ब्लॉक थी वेंदा, वरी हे सभु उथली पवंदो? आख़िरी मेन जेको लेबार्टी ते विझूं था त पोइ सॼो रोड जेको आहे ब्लॉक जो आहे, मेन रोड जो आहे, उन खां अलावा जेको हयात नबी मस्जिद आहे, इहो रोड सॼो समुंड में हलियो वेंदो, पोइ तकलीफ़ सॼी ख़तमु थी वेंदी। से मुंहिंजी दुआ आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे, ॿाहिरनि खे, त अलाह साईं तव्हांखे हिन नेक कम में कामयाबु कंदो। हे ॾिसो था पिया, हे सचल ॻोठ जो हाल आहे जेको यानी हिननि बारिशुनि खां अॻु में एॾो ज़बरदस्त हो जिन का हद न आहे। ऐं हाणे हे हशर ॾिसो, हे घिटियुनि जो, हे घिटियूं कराची जे उन्हनि वॾनि जेके शाहराऊं आहिनि उन्हनि वांगुरु ॿुॾियूं पियूं आहिनि। त इन में कसूर जेको आहे सो उहो उन्हनि मालिकनि जो आहे, उन्हनि जेको आहे सो गवर्नमेंट जो आहे, जेके को पुरसाने हाल न आहिनि ऐं पंहिंजे मिट पाण दोस्त कमु कनि पिया। ऐं हीअ दोस्त जेको आहे, हीअ असांजो दोस्त आहे ख़लीक कलवड़। इन जे वालिद साहब सां मां हींअर इंटरव्यू करे आयो आहियां। अबा ख़लीक, तूं इहो ॿुधाए त हीअ जेको असां कमु कयूं पिया, गटरनि जी सफ़ाई ऐं हे बारिश जो पाणी निकाल करणु, हीअ सिर्फ़ु असांजो फ़र्ज़ु आहे या गवर्नमेंट जो बि कमु आहे? गवर्नमेंट असां तावन कंदी त तॾहिं असां जेको आहे मज़बूत थींदासीं। असां त पंहिंजे सिर्फ़ु पाण अॼु मूंखे 5 ॾींहं मां गटरनि जी सफ़ाई करायां पियो, पर हिन में असांजे ताज साहिब खे जज साहिब जेको असांखे स्वीपर ॾिए पियो, जेका ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां थो।
या ॿियनि शयुनि जी ज़रूरत पए त असां सिर्फ़ु ते पंहिंजो ख़र्च बि कयूं था, लेकिन इहो आहे त असांजा रोड रस्ता ख़राबु थी विया आहिनि तमामु। असांजी ड्रेनेज जेको आहे त पंहिंजी घिटी जी ख़राबु थी वई आहे। तो हाणे मां काइंडली इहो ताज साहिब खे चयो बि आहे, रिपीट बि करायूंसि था त बाबा असांजी जेको सेवेज विझराए ॾे, ऐं उन खां बाद में रोड रस्ता तमामु इलाही ख़राबु थी विया आहिनि। जिते निकाल नथो थी सघे त उते कुझु रोड रस्ता नवां थी वञनि। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे जॾहिं खां हिन सचल ॻोठ जे जी ब्लॉक जो कमेटी जे मेंबर चूंडियो वियो आहे, तॾहिं खां तव्हांजी ज़िमेदारी वधी वई आहे ऐं तव्हांजो कमु ज़ाती तौर ते ॾाढो डिस्टर्ब थी वियो आहे। जी बिल्कुलु, पर हाणे जेकॾहिं दोस्तनि ज़िमेदारी मां खणा न पियो, छो जो मां तमामु बिज़ी माण्हू आहियां। घर में वॾो मां आहियां, घर जा मसइला आहिनि, दुकानु संभालींदो आहियां मां, ॿिया इलाही ॿाहिरि जा इशूज़ आहिनि। लेकिन हाणे दोस्त मूं वटि हिकिड़ी राति अची वेरिया 20 दोस्त पाड़े या त बाबा महिरबानी करे तूं अॻ में थी, तूं ई असां अॻु पहिरियां बि तूं ई कमु कंदे, ॿियनि में असांजो एतिरो नथा सम्झी सघूं जेको आहे सो तव्हां अॻ में थियो। पोइ मां बिस्मिल्लाह करे वरितो आहे कमु, मां इलाही डिस्टर्ब थी वियो आहियां। अलाह साईं तव्हांखे इन नेक कम जो अजर ॾींदो ऐं तव्हांखे हिमत ॾींदो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां सुरखुरू थींदो। दोस्तो, मां हिकु दफ़ो वरी जेको आहे ॾाढे कलवड़ ॾे आयो आहियां ऐं ॾाढो कलवड़ हिकु अहम ॻाल्हि असांखे ॿुधाईंदो। हाणे ॾाढा तव्हां छा पिया चयो त? असां इहो चऊं था त जेकी लाइन पयल आहे तमामु नंढी पयल आहे, ऐं 30 सालनि खां वठी माना जेका 8 इंच आहे, उन में जेको आहे कचिरो जे अचे थो त उहो सॼो भरिजी थो वञे। मंजूं हलायूं था, सफ़ाई करायूं था, 5-7 हज़ार पे कयूं था ख़र्चु, त उहो जेको आहे नथो निकिरे पियो। उन जे करे मंजूं हाणे त भॼी थियूं पइनि। हिन जी जेकी लीड थियल आहे उहा तमामु परे आहे, 100 फुट खां। मेन विच में माना जेके मेन ॾिना अथसि उहे कुझु कवर कया अथसि। बक़ाया जेको हिते आहे हिते 110 फुट आहे, इन जे विच में जेको आहे ॾींदासीं मेन होल, पोइ उनखे वञी लॻंदी त कचिरो कढण में बि सवलाई थींदी ऐं सफ़ाई बि जल्दी थींदी। अलाह करे त ईअं थिए, महिरबानी। दोस्तो, ही सचल ॻोठ जो मेन स्टॉप आहे जंहिंखे असां कटपर चौक चवंदा आहियूं। ऐं कटपर चौक ते इहो हाल आहे त ॿिया जेके बि हिते यानी चौक आहिनि उन्हनि जो छा असरु हूंदो उहो मां तव्हांखे बाद में ॾेखारियां थो। हिते हिकिड़ो दोस्त बीठो आहे, यूसुफ नालो अथसि, यूसुफ ख़ासि केली, ऐं हीउ तमामु सुठो बैडमिंटन जो रांदीगर बि आहे ऐं वॾो पुराणो हितां जो रवासी आहे। अचो त हिन खां पुछूं था त बारिश जे करे जेको हेॾो ख़ूबसूरत ॻोठ हुयो उहो तबाह कीअं थियो ऐं इन जी वजह छा आहे? वजह त सभु हिन महिल ॾसनि था त मालिक करीम अलाह ताला ही बरसातूं कयूं, हिन हीउ मामिलो थियो आहे। उन्हनि बरसातुनि खां अॻु में बि हिन जो 3 हिसनि ते इहो हाल हुयो, पर वरी बि हिन ॻोठ वारनि खे, हिन भलनि माण्हुनि खे, हिन सोशल, असां बि पाण सियासी वर्कर ऐं पंहिंजो सोशल वर्कर रहिया आहियूं। असांजी घणी एक्टिविटी जेका रही आहे सोशल रही आहे। हर इंसान सां, हर पंहिंजो ग़रीब आवाम सां गॾु हूंदा आहियूं। पोइ उन में इन्हनि घिटियुनि खे बि साफ़ु कंदा हुआसीं कंहिं वक़्त में। हिन महिल असां बि पंहिंजे हिन महांगाई जे दौर में बेहाल थी विया आहियूं ऐं हिते जेके वस वारा आहिनि उन्हनि दोस्तनि खे अपील कंदासीं त पंहिंजो मुकमिल किरदारु ॾेखारनि ऐं उन किरदार ते पंहिंजे ॻोठ खे संवारनि ऐं ॻोठ जे माण्हुनि खे सहूलियत ॾियनि ऐं उनजो को हल कढनि। बाक़ी हल इहो कोन्हे जो पाण बि झोॻींदा था वञनि पाणी मां, असां बि फ़क़ीर ग़रीब पाणी इन गंदे मां झोॻींदा घरे तड़े था वञूं। कोई बि दरवाज़ो, कोई बि घिटी हिन महिल सचल ॻोठ जी, मारूड़ा ॻोठ जी या पंहिंजो शर ॻोठ जी, काई बि सिंधी आबादी ॻोठनि जी काई घिटी माना मुश्किलातुनि खां परे न आहे। रुॻियूं मुश्किलातूं आहिनि। ॿियो वरी जेके असांजा कर्ता धर्ता आहिनि ऐं जिन खे असां सुठा ऐं भला फ़र्द था सम्झूं, उन्हनि जा हाल निंडुनि में ऐं पंहिंजे पखनि ऐं एसियुनि में वेहण खां पोइ इहे असां ॻोठ जा हाल थी विया आहिनि। महिरबानी तव्हांजी, तव्हां जेको कुझु ॿुधायो ज़बरदस्त हुयो। वरी ॾिसूं था ॿियनि जायुनि खे त उते केतिरी तबाही थी आहे। दोस्तो, हीउ सचल ॻोठ जो 3 अहम चौक आहे जंहिंखे बादल चौक चवंदा आहिनि। हीउ ॾिसो था, हीउ बादल चौक आहे ऐं हिन चौक ते बि तक़रीबन इहो ई हशर आहे। हे तव्हां ॾिसो, हे गंदगी ॾिसो था। हे मेन रोड आहे, हे मेन रोड आहे जेको वञी इन मेन गेट खे जेको आहे सो टच करे थो। पर हिते इहो हशर ॾिसो, हिते आम माण्हू ज़िंदगी बसर कोन थो करे सघे। वॾा माण्हू त पंहिंजे घरनि में हलिया वेंदा, हशर त उन्हनि सां बि थींदो आहे, पर आम जेको तबिको आहे उन सां हिते कहिड़ो प्रॉब्लम आहे हीउ ॾिसो। साईं, हीअ जेके सचल ॻोठ में जेके बारिश थी आहे ऐं उन बारिश जे करे जेका एॾा ख़ूबसूरत रोड हुया असांजा, इहे तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि। इन्हनि जो तव्हांजे कारोबार ते कहिड़ो असरु थियो आहे? वॾो असरु पियो आहे। कारोबार सफ़ा कोन्हे असां वटि। लाइट जो मौज़ो आहे न, कारोबार सरिया गटर सभु इहे लॻा पिया आहिनि।
हर गिटी में पानी आहे। न त तव्हां कुझु जेको कारोबारी बिरादरी जा माण्हू आहियो त तव्हां इन में को न को हल त सोचियो हूंदो, कंहिंसां ॻाल्हायो हूंदो। पीपल पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि सभिनी खे चवंदा को अचे थो बसि चकर ॾे हलियो थो वञे, हिते का बि सहूलियत कोन्हे, को ताउन करण लाइ न आहे तयारु। पोलनि में लाइटियूं कोन्हनि, अंधेरो लॻो पियो आहे सचल में। यानी हीउ सचल ॻोठ जेको मिसाली ॻोठ हूंदो हो कराची जे 100 ॻोठनि मां, ऐं हाणे उहो तबाही जो शिकार आहे। हिते माना इन जी वजह इहा ई आहे त हिते माण्हुनि जो ख़्यालु कोन्हे, माण्हुनि जो को यानी का जेका हिकिड़ी हूंदी आहे रखवाली उहा न आहे। तव्हां हिन सां एग्री आहियो? न एग्री त न आहियूं, बसि माना हाणे का मालिकी कोन्हे, जेको अचे थो पंहिंजे बिले पाण। अच्छा, पंहिंजी मदद पाण कयो, पंहिंजी मदद। वालेकुम सलाम। अवा हे जेके सचल ॻोठ में जेके बारिशूं थियूं आहिनि, हिननि बारिशुनि जेको असांजे हिन ॻोठ जे घिटियुनि खे जेको नुक़सानु रसायो आहे, जेके गटर जेके आहिनि ओवरफ्लो थी विया आहिनि, ऐं ज़िंदगी जेका आहे सा उहा तबाह थी वई आहे। हाणे इहो मूंखे ॿुधाए त इन रोडनि ते पाणी वरी गटर जेको उथली पिया, त इन जो तव्हांजे कारोबार ते कहिड़ो असरु पियो आहे? साईं कारोबार ते असरु पियो आहे, जेको आहे सो कमु कंहिं महिल सही आहे, कंहिं महिल सही न आहे। माना हवाई रोज़ी आहे, माना कमु सही नथो हले। मींहं जे करे माण्हू के अचनि था के नथा अचनि, माना घणो ई फ़र्क़ु पियो आहे। सॼो दुकानु वहे थो पियो, ऐं जेको आहे सो मींहुं बंदि ई नथो थिए, माना सॼो माना कमु डाउन लॻो पियो आहे। अच्छा, जेका बारिश जंहिंखे तव्हां इहो सोचींदा हो त हीअ रहमत आहे, ऐं उहा बाद में ज़हमत बणिजी वई, जो रोड तालाब थी विया, घिटियूं जेके आहिनि से उहे दरिया थी वियूं, गटर उथली पिया, ऐं माण्हूअ जो अचणु वञणु महाल थी वियो। सो बाइकुनि वारा वीचारा उहे जीअं वञनि पिया त फासनि पिया, गटरनि में किरनि पिया, माण्हू बि फासनि पिया, ॿार बच्चा सभु डिस्टर्ब थी विया। त इन जो भला को यानी को अहिड़ो को कारण आहे त भई हितां जा माण्हू जेके आहिनि से उहे इन्हनि घिटियुनि खे या इन्हनि जी सफ़ाई खे ते ध्यानु छो नथा रखनि? बसि हितां ई आहे जेको आहे सो कमेटी। हाणे उहा हाणे जेका नई कमेटी ठही आहे उन्हनि त माना अञा जेको कमु कनि था पिया, पर जेको आहे सो एतिरो नथा कनि। माना कमु कनि त जेको आहे सो माना गटर बटर न वहनि, पाणी बीहजी थो वञे घणो, इन जे करे माना उहो जेको आहे सो। अच्छा, मां इहो ॾिठो आहे त अपनी मदद आप जे तहत माण्हू पंहिंजी घिटियुनि खे साफ़ु कनि था। छा तव्हां पंहिंजे दुकान जे अॻियां अहिड़ी का सफ़ाई कई आहे? हा साईं, कई आहे, बिल्कुलु सफ़ाई लॻी पई आहे। ॾिसी सघो था, हेॾा ॾिसी सघो था, हेॾा ॾिसी सघो था, सफ़ाई त लॻी पई आहे। भई होॾे परते साम्हूं जेको आहे गंद पियो आहे, इहो जेको आहे सो अञा माना हिन गंद जो ज़िक्र पिया कयो न। जी जी, अच्छा, महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजा ख़ूबसूरत व्यूज़ ॾिना। महिरबानी। ऐं तव्हां हीउ व्लॉग जेको आहे सो असांजे यूट्यूब ते सोजरे चैनल ते नाले सां आहे, उहो ज़रूरु ॾिसो। महिरबानी। दोस्तो, जीअं त तव्हांखे मां सचल ॻोठ जा मंज़र ॾेखारिया, ऐं हीउ सचल ॻोठ जेको सो कंहिं ज़माने में यानी मिसाली ॻोठ सम्झियो वेंदो हो, जिते सफ़ाई सुथराई जो ख़्यालु हूंदो हो, रोड रस्ता घिटियूं सभु ज़बरदस्त हूंदियूं हुयूं, ड्रेनेज जो सिस्टम ॾाढो ज़बरदस्त हूंदो हुयो। ऐं हाणे उहो हिननि बारिशुनि जे करे तबाह हाल आहे, ऐं को वाली वारिस कोन थो थिए, को बि माण्हू ज़िमेदारी खणण जे लाइ तयारु कोन्हे। हाणे तव्हांखे मां मुख़्तलिफ़ चौक बि ॾेखारिया, घिटियूं बि ॾेखारियूं, ऐं जेके हिते बिज़नेस कनि था नंढे पैमाने ते दुकाननि वारा, उन्हनि जा हाल अहिवाल बि तव्हांखे मूं ॿुधाया। हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त जेसि ताईं माण्हू अपनी मदद आप जे तहत जेकॾहिं उहे महिनत न कंदा त तंहिंजी माना त पोइ उन्हनि जो को सर्वाइवल कोन्हे को, यानी जेके सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे ख़्यालु कोन था कनि। पोइ माण्हू जेके आहिनि से पंहिंजे घरनि में निकिरी ऐं पंहिंजी घिटियुनि खे साफ़ु कनि था, जेको हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त कमु बि आहे ऐं हिकिड़ो ॾुखियो कमु बि आहे त माण्हू पंहिंजा कमकार छॾे पंहिंजी घिटियुनि खे साफ़ु कनि था। सो दोस्तो, हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त जेको आहे जेके अमलदार आहिनि उहे छो नथा इन ते ध्यानु ॾियनि, यानी जेके गटर बि उथली था पवनि, घरनि में पाणी हलियो थो वञे, रोड रस्ता सभु बंदि था थी वञनि। सो माण्हू करे त छा करे, ऐं मुमकिन आहे त हिन व्लॉग जे ज़रिए जेके अमलदार आहिनि उन्हनि वटि असांजी ॻाल्हि पहुचे, ऐं हू सचल ॻोठ समेत जेके ॿिया ॻोठ आहिनि उन्हनि जो को वाली वारिस थियनि। सो ख़ुदा रा इहो हितां जे माण्हुनि खे इन तबाही खां बचायो। तव्हांजी वॾी महिरबानी।